बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 70 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 71 हिकु नए किसे सां तव्हांजी ख़िदमत में इन उमेद सां त भरपूर इंजॉय कंदा। ज़रूरु तव्हांखे असांजी हीअ काविश पसंदि ईंदी। दोस्तों हलूं था क़िस्त नंबर 71 ते। हीउ किसो आहे नेमत बिन रबी ऐं कनीज़ नअम उन जो किसो आहे। नेमत बिन रबी ऐं नअम कनीज़ उन जो किसो आहे। कूफ़े में, कूफ़ो अॼु बि इराक़ जो शहरु आहे, पुराणो क़दीम शहरु आहे। कूफ़े में हिकिड़ो शरीफ़ माण्हू रहंदो हो, मुअज़्ज़िज़ माण्हू रहंदो हो। उन जो नालो हुयो रबी बिन हातिम। हातिम पीउ जो नालो हुयुसि, पंहिंजो नालो रबी हुयुसि। निहायत मालदार हुयो, ख़ुशहाल हुयो, मुअज़्ज़िज़ हुयो। रब साईं हुन जी इज़त कई। औलाद में उनखे हिकिड़ो पुटु हुयो जंहिंजो नालो हुन रखियो हो नेमतुल्लाह। नेमतुल्लाह नालो हुयुसि पुट जो। हिकिड़े ॾींहुं इहे पंहिंजे नौकरनि सां ग़ुलामनि सां गॾु बाज़ार में घुमियो पिए। हिकिड़े कनीज़ ते हिन जी नज़र पइजी वई जेका खपण आई। पर उन सां गॾु हिकिड़ी नंढड़ी छोकिरी हुई, ॾाढी सुहिणी नंढड़ी छोकिरी। हिन रबीअ दलाल खां पुछियो त इहा जेका कनीज़ आहे ऐं इन जी जेका इहा नंढड़ी धीअ आहे, इन जा घणा पैसा आहिनि, घणे में खपाईंदे? दलाल चए तो 50 दीनार। रबीअ चएसि त सौदो ठाहे, लिख। सौदो थी वियो। पैसा ॾिनई दलाल खे, दलाल ॾिना मालिक खे। सौदो थी वियो। कनीज़ ऐं उहा नंढड़ी छोकिरी रबीअ खे मिली। रबी उन्हनि खे वठी पंहिंजे घर आयो। ही घर जो आयो त हिन जी सौट जेका हुई उन जो कनीज़ खे ॾिठो त हिन खे चयईं त सौट ही केरु आहिनि? हिन चयसि त कनीज़ आहे, पर मां इहा ख़रीद कई आहे हिन नंढड़ीअ छोकिरीअ जे करे। इहा कनीज़ मां वरिती आहे हिन नंढड़ीअ छोकिरीअ जे करे। इहा हिन सां गॾु आहे। छो जो मुंहिंजूं अखियूं ॾिसनि थियूं, मां परखियो आहे त हीअ जॾहिं वॾी थींदी न त अरब ऐं अजम में हिन जे मुक़ाबले जहिड़ो केरु न हूंदो। हिन कनीज़ खां पुछियो त तुंहिंजो नालो छा आहे? कनीज़ चयसि मुंहिंजो नालो आहे तौफ़ीक़। चईं भला हिन नंढड़ीअ जो नालो छा आहे? हिन चयसि हिन जो नालो आहे सअद। हिन चयो त नालो त भलो रखियो अथईसि। चईंसि त सौट तूं भला ॿुधाए त हिन जो असां पाण नालो कहिड़ो रखूं? तुंहिंजी जेका दिलि चए त हिन जो नालो रख। हुन चयो त हिन जो नालो था रखूं नअम। त नालो इहो बि भलो आहे। हाणे साईं हिन जो नालो थी वियो नअम। हिननि जो नालो रखियो। उहो त ग़ुलाम हुया, माना हिननि जी मर्ज़ी जहिड़ो नालो रखनि, जीअं वणेनि तीअं कनि। हाणे नअम नंढड़ी हुई, उन जी परवरिश हिन पंहिंजो पुटु, उहो बि नंढो हुयुसि, नेमत जेको हुयो, उन सां गॾु करणु लॻो। माना हिन खे कनीज़ न, पर हिन खे पंहिंजे औलाद वांगुरु हिन जी परवरिश करणु लॻो। हुई कनीज़ पर तरबियत परवरिश हिन जी औलाद वांगुरु पंहिंजे पुट सां गॾु करणु लॻो।
ॿई नंढड़ा हुया, खेॾनि गॾु, रांदियूं रूंदियूं ॿई गॾु कनि। तव्हां त ॿई अची 10 सालनि जा थिया, ॿई ॾाढा सुहिणा, नेमत बि सुहिणो, नाम बि सुहिणी। हे जो गॾु हूंदा हुआ, हिक घर में गॾु रहनि, पलिया निपना गॾु, त नाम हिनखे पंहिंजी भेण सॾींदो, हूअ हिनखे पंहिंजो भाउ अदा करे चवंदी। जॾहिं हे वॾड़ा जो थिया त हिनखे पंहिंजे पीउ चयो त भाउ हीअ तुंहिंजी भेण न आहे, पर हीअ तुंहिंजी बानी आहे, कनीज़ आहे। तूं नंढड़ो ई हुई, बराबरि तोखे ख़बर न आहे, तूं नंढड़ो ई हुई, त मां हिनखे ख़रीद कयो। हाणे हीअ वॾड़ी थी आहे, जवान थी आहे, हाणे हिनखे तूं पंहिंजी भेण न चवंदो कर, छो जो तुंहिंजी भेण न आहे, हीअ कनीज़ आहे। नेमत चयो त जेकॾहिं भाई इहा ॻाल्हि आहे, मुंहिंजी भेण न आहे, त पोइ मां हिन सां गॾु रहियो आहियां, गॾु हिन सां घुमियो फिरियो आहियां, मूंखे पसंदि बि आहे, पोइ मां हिन सां भला शादी कयां। हुननि चयो शादी कनीज़ आहे तुंहिंजी, माना ईअं सम्झो तुंहिंजी मिल्कियत आहे, तोखे निकाह जी ज़रूरत ई न आहे, तुंहिंजी कनीज़ आहे। ईअं हूंदो, कनीज़ूं ईअं हूंदियूं वीचारी, बानी लाइ निकाह न हूंदो, शरीयत में बि बानीअ जो निकाह न हूंदो, आज़ादु औरत उन जो निकाह थींदो, बाक़ी बानीअ जो निकाह न थींदो। हाणे अण सिधी तरह ॼण हीअ हिन जी ज़ाल हुई। कूफे में, हाणे हे वॾड़ी बि थी, जवान बि थी, कूफे में हिन खां वधीक हसीन जमील का छोकिरी न हुई। क़ुरान जी तइलीम, दुनियावी तइलीम, ॻाइण वॼाइण, शाही आदाब, हर क़िस्म जो हिनखे इल्मु ॼारियो। अॻई सुहिणी, वरी जो एॾो इल्मु, ईअं सम्झ त हिन जो को जवाबु ई न। हिननि जो ॾाढो सुठो वक़्तु पिए गुज़रियो। हे किसो आहे तॾहिं जो जॾहिं हिजाज बिन यूसुफ, ॿुधो हूंदो तव्हां, हिजाज बिन यूसुफ जे दौर जो ही किसो आहे। हिन जी सूंहं मुल्का मुल्क मशहूरु थियल हुई। हिजाज खे बि ख़बर पई, उहो इन हुयो त कंहिं न कंहिं नमूने सां इहा बानी कनीज़, जंहिंजो नालो नाम आहे, इहा हथु कयां। ऐं उन दौर में जेको पाण खे मुस्लमाननि जो ख़लीफ़ो सॾाईंदो हो, अब्दुल मलक बिन मरवान, हिन जो हुयो त इहा कनीज़ मां उन खे सूखड़ी करे ॾियां, त उन जे महल में इन खां वधीक न ॻाइण वारी हूंदी, न का सुहिणी बानी हूंदी। हाणे हे इन दावा में हुयो, ज़ालिम बि हुयो, तारीख़ में वॾो ज़ालिम थी गुज़रियो आहे हिजाज बिन यूसुफ। हे इन टलुनि में हुजे त ख़लीफ़े खे पंहिंजो पाण वणायां, ख़लीफ़ो राज़ी थींदो। हिन हिकिड़ी पोड़ी धूतीअ खे घुरायो, उन खे चई त इहा कनीज़ रबीअ जे घर में जेका रहे थी, तूं वञ कंहिं नमूने सां उन सां राब्ता वधाए, मिल, उन जो एतबार खण, दिलि खटींसि, ऐं कंहिं न कंहिं नमूने सां इहा मूंखे तूं आणे ॾे। उहो ज़ालिम बि हुयो, पर लालच बि ॾिनईंसि। पोड़ी धूती हिन सां वाइदो कयो त मां इहो कमु कंदसि। सुबुह थियो, उन पोड़ी धूतीअ हिकिड़ो सूफ़ियाणो लिबास पातो, सूफ़ी जेके लिबास पाईंदा आहिनि, गेड़ू रतो, सूफ़ियाणो लिबास हिन पातो। ॻिचीअ में तस्बीह विधई 1000 दाणनि वारी, हथ में लठ, ॿिए हथ में लोटो कंवरो, ज़िबान सां आस्ते आस्ते, पर माण्हू ॾिसे त तस्बीह ज़ोर सां पढ़ंदी पढ़ंदी
नेठि ॿेपहरी जे निमाज़ जे टाइम ते अची नेमत वारनि जे घर पहुती। ॿेपहरीअ जो टाइम हुजे, अची हिन दरवाज़ो खड़काए। नौकर दरवाज़ो खोलियो, केरु आहे माई, छा खपई? हिन चयो त मां हिकिड़ी फ़क़ीराणी आहियां, मुसाफ़िर आहियां, ॿेपहरीअ जो वक़्तु थियो आहे, मुंहिंजे निमाज़ जो वक़्तु क़ज़ा थी वेंदो, सो जेकॾहिं मूंखे घर मालिक इजाज़त ॾियनि त मां निमाज़ पढ़ां। नौकरनि चयसि त ई नेमत बिन रबीअ जो घरु आहे, मस्जिद न आहे। तोखे ख़बर आहे त हीअ नेमत आहे, नेमत बिन रबी, उन जो घरु आहे, हीअ मस्जिद न आहे। पोड़ी चए थो मां बि सम्झां थी त बराबरि घरु आहे, मस्जिद न आहे, पर इहो आहे त निमाज़ त जिथे किथे पढ़ी सघिजे थी न, ऐं मां का जहिड़ी तहिड़ी न आहियां, मां अमीरुल मोमिनीन जे महल जी नौकरियाणी बि आहियां। सो जेकॾहिं मूंखे निमाज़ जे लाइ मोकल ॾियनि त मां निमाज़ पढ़ां। दरबार न चयसि, नौकर चयसि त छा बि थिए, पर मां तोखे अंदरि वञणु न ॾींदुसि। उहा चए सभु मुंहिंजे निमाज़ जो वक़्तु थो क़ज़ा थिए, मां देरि कान कंदसि, मूंखे अंदरि छॾ। उहो चयसि मां वञणु न ॾींदुसि। धूतीअ खे त मिड़ई हुयो ड्रामो करणो, सो सायो करे हुन सां बहस करणु लॻी त उहो ॾाढियां पियो ॻाल्हाए। त भेण तूं मूं जहिड़ी औरत खे, मां हिकिड़ी फ़क़ीराणी, तूं मूंखे हिन घर में वञण खां थो रोकी। मां अमीरनि वज़ीरनि जे घरनि में वेंदी आहियां, ॿुधायां थी त मां अमीरुल मोमिनीन जे महल में वेंदी आहियां, मूंखे तूं निमाज़ पढ़णु नथो ॾी। हिननि जो गोड़ पे हलियो त इहो गोड़ नेमत जे कन ते आयो, उहो ॿाहिरि निकिरी आयो। ॿुधई हिननि जूं ॻाल्हियूं, ॿुधंदो आयो, पोड़ीअ जी जो ॻाल्हि ॿुधई त खिलणु लॻो। पोड़ी खे चई त तूं मुंहिंजे पोयां अचु। पोड़ी खे अंदरि वठी आयो, नाम नारी वेठी उन वटि वठी आयुसि। पोड़ी अची उनखे सलाम कयो। पोड़ी जो ॾिठो त पोड़ी बि नेम खे जो ॾिठई त पोड़ी बि फ़िलहालु परेशान थी वई त बराबरि जेको हजाज हिन जो मूंखे टारगेट ॾिनो आहे त बराबरि हीअ लहे। नाम खे ॾिसी चई त तारीफ़ हुन ख़ुदा जी जंहिं तोखे ऐं तुंहिंजे हिन मालिक खे अहिड़ो हुस्न ॾिनो। अबा मां निमाज़ पढ़ां। पोड़ी उते ई नियत करे ऐं निमाज़ में शुरू थी वई। निमाज़ साईं, पर पोड़ीअ जो निमाज़ में कई ड्रेग, तव्हां त न फुल पाण फ़र्ज़ु थियो, वरी न फुल, वरी यको बीठी हुजे, सजदे में बि यको, मिड़ई हो हुनखे ड्रामो करणो, ॾींहुं ख़तमु थी वियो। हिननि ते असरु पियो त भेण हिका वॾी अलाह वारी आहे। नेठि इन ते हिन नाम जेका हुई उन हिनखे चयो त अम्मा हाणे अहिड़ो जो ॾिसनि पिया त बा बुज़ुर्ग आहे, चई अम्मा पंहिंजे पेरनि खे त थोरो आरामु ॾे, पेर बि थकिजी पिया हूंदई बी। पोड़ीअ चयसि त मड़े जंहिंखे हिन आख़िरत जी ॻणती हूंदी आहे न, उहो दुनिया जे सुखनि खे न ॾिसंदो आहे, दुनिया में पाण खे तकलीफ़ूं ॾींदो आहे। सो मूंखे मूं लाइ तूं परेशान न थी। नेठि न मैं हिनखे ज़ोर ई वेहारियो त वेह मानी खा, मानी। मानी खा, असांजे लाइ बि दुआ कर, तूं त का वॾी अलाह जी प्यारी बानी आहे, असां बि माण्हू ॾिठा आहिनि पर तो जहिड़ो न ॾिठो अथऊं। पोड़ीअ चयसि त अमड़ मां मानी त खावां, पर मुंहिंजो रोज़ो आहे, मूंखे रोज़ो आहे। तूं भले खा, मां तुंहिंजे लाइ दुआ थी घुरां। छोकिरी हिन सां वेठी हुजे, पे कचहरी कई। वॾो हुनखे बेख हुयो, माना ईअं सम्झ त हिन जो कमु थी वियो। एतिरे क़दुरु जो नाम
पंहिंजे मुड़ुस नेमत खे चयो, पंहिंजे आका नेमत खे चयो त कीअं बि करे हिन पोड़ीअ खे तूं चयो त असां वटि 2-3 ॾींहं रहे। उअं ई बेवाई आहे, को घर घाट कोन्हे, हेड़ी बुज़ुर्ग बानी आहे, चईंसि असां वटि कुझु रहे। नेमत चयो त ठीकु आहे, असांजो हेॾो महल आहे, मां हिकिड़ो कमिरो ख़ाली कराए थो ॾियां हिनखे बि इबादत करणी आहे, पई पंहिंजी इबादत करे, असां मां को बि ओॾे वेंदुसि कोन, मतिलबु हिन जी इबादत में केरु रंडक न कंदो। उहा राति पोड़ी सुबुह ताईं पे निमाज़ पढ़ी, पे तिलावत कई, ॾींहुं बि सॼो, राति बि सॼी। सुबुह जो उहा हिननि ॿिन्ही वटि आई, हिननि खे चईं था भाउ हाणे अलाह तव्हांखे ख़ुशि करे मां वञा थी। न चएसि त अमा तूं काॾे थी वञी, तूं काॾे थी वञी, मां पंहिंजे मालिक खे चयो, आका खे चयो अथमि, उन तुंहिंजे लाइ हिकिड़ो कमिरो बि ख़ाली करायो आहे, तूं ते वेही अलाह जो नालो वठि, निमाज़ड़ी पढ़। हिन चयो त मां बसि ॿियो न, अलाह तव्हांखे ख़ुशि करे, मूंखे कमिरो बमिरो न खपे, रुगो तव्हां इहो कयो जो हिन पंहिंजे नौकर खे चयो त मूंखे रोके न, मुंहिंजी दिलि जेॾी महिल चवे मां तोॾे अचां त मूंखे रोके न। पोड़ी हिन खां इहो चई मोकिलाए हली। कनीज़ खे ईअं सम्झो एॾो हुनजे में फ़िरेब में अची वई जो पोड़ी जो वई त कनीज़ रोए पई, नाम रोए पई। हिनखे ख़बर ई न पई त पोड़ी आई कॾहिं मतिलब सां, पोड़ी जो वई त हीअ अञा बि रोए पई। पोड़ी उतां निकिती, सिधो आई हजाज वटि, उनखे चई त मां ॾिसी आयसि, छोकिरी मां ॾिसी आई आहे, बराबरि मां बि मुल्क घुमिया आहिनि, पर बराबरि मां अहिड़ी छोकिरी मां बि न ॾिठी आहे। हजाज चयसि त जे न तूं मुंहिंजो इहो कमु कयो त मां तोखे ईअं सम्झो त माला माल करे छॾींदुसि, तुंहिंजे तसर खां वधीक मां तोखे ॾींदुसि। पोड़ी चयसि मूंखे महीनो छॾ, मूंखे महीनो मोहलत ॾे, कमु सवलो न आहे, माण्हूअ जो बचो खणणो आहे, सो महीनो मूंखे मोहलत ॾे, महीने में इंशा अल्लाह इहा तुंहिंजे हवाले। हाणे पोड़ी हुननि खे इहो चयो त मूंखे घर घाट तव्हां न ॾियो, कमरा न ॾियो, सिर्फ़ु इहो आहे त मां अचां त पंहिंजे नौकर खे चयो त मूंखे रोके टोके न। त माना इहो बि ॼण हुननि ते असरु पियो त पोड़ी का अलाह वारी आहे, लालच वारी न आहे त भणा को मां हिननि वटि रहां, भणा पोड़ी अलाह वारी आहे। हाणे पोड़ी हिननि वटि ईअं केॾी कॾहिं डेली, कॾहिं हिकु न ॿिए ॾींहुं पोड़ी पई हिननि ॾे ईंदी। केॾी महिल सुबुह जो अचे, केॾी महिल शाम जो अचे, सॼे घर वारा हाणे हिन पोड़ीअ जी इज़त कंदा। हिकिड़े ॾींहुं पोड़ी उन छोकिरीअ सां नम सां अकेलाई में मिली, हिनखे चयईं त मां ईअं ज़ियारतुनि ते बि वेंदी आहियां, मां कॾहिं कंहिं अहिड़ी ज़ियारत ते वियसि न त मां तुंहिंजे लाइ दुआ कंदुसि, पर मुंहिंजी दिलि थी चए त जेकॾहिं न तूं बि मूंसां गॾु हली कंहिं ज़ियारत ते त तोखे मां ज़ियारतूं बि करायां ऐं अलाह वारा बुज़ुर्ग उन्हनि सां बि तुंहिंजी मुलाक़ात करायां, ऐं जेका तुंहिंजी दिलि जी तमन्ना हुजे उनजी बि दुआ घुरायां, उहे तुंहिंजे लाइ दुआऊं घुरां। न चयसि त वाह जी ॻाल्हि कई थी, मुंहिंजे दिलि वटां ॻाल्हि कई थी, तूं मूंखे वञी त पाण सां गॾु वठी हल। चई त पोइ पहिरियों तूं पंहिंजनि खां मोकल त घुर न, तोखे छॾनि त पोइ मूंसां हल। छोकिरी नेमत जी माउ खे चयो त मूंखे नेमत खां मोकल वठी ॾे,
त मां हिकिड़ो ॾींहुं हिन अलाह वारी पोड़ी जेका आहे बुज़ुर्ग आहे इन सां गॾु बरकत वारियूं जॻहूं ज़ियारतूं उहे बि करे अचां ऐं बुज़ुर्ग अलाह वारा जेके आहिनि उन्हनि सां गॾु वञी उते इबादत बि कयां, दुआऊं बि घुरायां। नेमत घर आयो त पोड़ी हुनखे दुआऊं कंदी, पोड़ी वई हली। ॿियो ॾींहुं थियो, पोड़ी वरी आई, नेमत घर में कोन हुई। पोड़ीअ चयसि त मां कल्ह वई हुअसि, तूं हली हा त ॾाढो मज़ो थिए हा, मां उते तुंहिंजे लाइ दुआऊं घुरायूं, पर तुंहिंजो हलणु ज़रूरी अथई। सो हाणे हीअं कर भला, उथ त हलूं, मोटी झटि था अचूं। ईअं न त तो वारो मालिक अची वञे, नेमत अची वञे, असां जल्दी मोटी था अचूं। वेझो हिकिड़ी ज़ियारत आहे, मां अॼु ॾिसी आई आहियां, तूं हल, पर जल्दी कर त वरी बसि जल्दी था मोटां। छोकिरीअ नेमत जी माउ खे चए त ख़ुदा खे मञ, मूंखे मोकल ॾे त मां हिन सां वञा, झटि मोटी थी अचे। जेसि ताईं नेमत मोटे मां हुनखे अॻु ई मोटींदुसि। हुन चयसि त मूंखे भउ थो थिए त हू अचे ऐं तूं न हुजीं त नाराज़ न थिए। पोड़ीअ चयसि मां हिन खे ज़मीन ते वेहण ई न ॾींदसि, बीठे पेर वेंदसि, बीठे पेर मोटंदसि। देरि जो असांजो कहिड़ो कमु आहे। हेठि छोकिरी हिन जे धागे में अची वई। हीअ निभागी छोकिरीअ खे ज़ियारतुनि जे बहाने सां कढियो घर मां। हूअ घिटी ॾेई वञी हजाज जे महल में पहुती। हजाज जे महल में वञी पहुती। हजाज खे चई त मां छोकिरी वठी आई आहियां, कमरे हिकिड़े में विहारे थो मैं। हजाज तकिड़ो आयो, अची जो ॾिसे त उहा वेठी आहे कमरे में, पर हजाज बि ॾिठो त बराबरि हेॾो सारो ख़लीफ़ो आहे, इस्लामी दुनिया जो ख़लीफ़ो आहे, अलाही त केतिरियूं कनीज़ूं अथसि, पर न, हिन जे को मटु ई कोन्हे। न मां जीअं हजाज खे ॾिठो त हिन पंहिंजो मुंहुं ढकियो। हजाज परे ई बीठो, छो जो हिन खे ख़लीफ़े खे ॾियणी। हजाज पंहिंजे हाजिब खे घुरायो, उन खे चई त 50 सवार पाण सां गॾु खण, ऐं हिन छोकिरीअ खे हिकिड़ी ॾाचीअ ते विहार, पोइ हिन खे दमिश्क वठी वञ। ॾाचीअ ते विहारे दमिश्क वठी वञीसि। अमीरुल मोमिनीन अब्दुल मलक बिन मरवान जेको आहे उनखे ॾेई अच मुंहिंजे पारां, छो जो ख़िलाफ़त तॾहिं वरी हूंदी हुई दमिश्क में, उमवी बादशाह जी ख़िलाफ़त ई दमिश्क में, शाम मुल्क जो शहर जेको दमिश्क, उते ख़लीफ़ो उते रहंदो। हुनखे इहो हुकुम ॾेई हिन ख़लीफ़े खे ख़तु लिखियो। हाजिब खे चई त हीउ ख़तु बि खणी वञा ख़लीफ़े वटि, जवाबु वठी अचां ऐं जल्दी मोटिजां। हाजिब छोकिरीअ खे विहारियो ॾाचीअ ते ऐं रवानो थियो। हाणे छोकिरी हुननि जे वस में अची वई, हाणे छा करे? सम्झी वई त फासी हथ मूंसां ठगी थी वई आहे, पर हाणे छोकिरी छा करे? छोकिरी रोए पई। नेठि काफ़िलो हलियो, हलंदो 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 काफ़िलो अची दमिश्क पहुतो। दमिश्क पहुतो, दरबार में इजाज़त घुरियनि दबा, हजाज जो जे पारां हिकिड़ी सूखड़ी खणी आया हूं, इजाज़त मिले त पेश थियो। हजाज जो जेको नुमाइंदो हुयो ख़लीफ़े जे दरबार में हाज़िर थियो, सॼो छोकिरीअ जो किसो ॿुधाईं त हिकिड़ो गोहरे नायाब तुंहिंजे लाइ हजाज मोकिलियो। ख़लीफ़े हुन जे लाइ महल जो कमिरो हिकिड़ो ख़ाली करायो, पंहिंजे घरवारीअ ॾे वियो, और जेका ख़लीफ़े जी पंहिंजी घरवारी उन वटि वियो, छो जो माना उन में ऐब न हूंदो हो, उनखे ऐब न सम्झंदा, ज़ालूं बि उन ते कावड़ न कंदियूं, बानियूं भले केतिरियूं बि हुजनि। उनखे ॿुधाईं त हजाज मुंहिंजे लाइ कूफे मां हिकिड़ी कनीज़ मोकिली आहे, 10,000 दीनारनि में ख़रीद करे, ऐं ख़त बि मोकिलियो अथई। एतिरे में ख़लीफ़े अब्दुल मलक जेको हुयो, उन जी भेण
उहा हिन छोकिरी हटाई। उहा हिन छोकिरी हटाई, ख़लीफ़े जी भेण। ख़लीफ़े जी भेण बि हिन खे ॾिसी ऐं चयो त जेकॾहिं न कंहिं तुंहिंजी क़ीमत 1 लख दीनार लॻाई हुजे न त बि उहो नुक़सान में न आहे। न मां पुछियुसि त भला हे कहिड़े बादशाह जो महल आहे, हिन शहर जो नालो छा आहे? हुन चयसि ही दमिश्क जो शहरु आहे ऐं हे मुंहिंजो भाउ आहे ख़लीफ़ो अमीरुल मोमिनीन अब्दुल मलिक बिन मरवान, उन जो हे महल आहे। हिन छोकिरी खां पुछियो त तूं मूंखां जो पुछंदी, तोखे ख़बर न हुई त तोखे किथे वठी था वञनि? छोकिरी चयो त मूंखे कसम आहे ख़ुदा जो, मूंखे का ख़बर न हुई। ख़लीफ़े जी भेण चयसि जंहिं तोखे खपायो पैसा वरितई, तोखे ॿुधाई कोन त हे ख़लीफ़े जे लाइ मां तोखे ख़रीद कयो आहे? छोकिरी रोअण लॻी, सम्झी वई त मां सां फ़रेब थी वियो आहे, ठगी थी वई आहे। हाणे जेकॾहिं मां इहो चवंदसि त मां पोड़ीअ जी ॻाल्हियुनि में आई आहियां त मूं ते त केरु एतबार ई कोन कंदो। बहितर आहे त चुप कयां। ईअं खणी कंधु झुकाई चुपड़ी करे वेही रही। सफ़र कयो हुई, थकिजी पई, सुम्ही पई। ख़लीफ़े जी भेण ॿिए ॾींहुं हिन जे लाइ कपिड़ा बांधा ऐं ॻह बांधा। हिन खे बादशाही कपिड़ा, शाही कपिड़ा पारायनि, ॻह पारायनि। ख़लीफ़ो आयो, ख़लीफ़े खे हिन खे पासे पंहिंजे में विहारियो। ख़लीफ़े हिन खे पंहिंजे पासे में। ख़लीफ़े जी भेण ख़लीफ़े खे चयो त अदा ॾिस त रब हिन छोकिरीअ खे छा त हुस्न ॾिनो आहे। ख़लीफ़े नअम खे चयो त मुंहं तां नक़ाब लाइ, पर हिन नक़ाब न लाथो, माना हिन जो मुंहुं न ॾिसी सघे। हिन पंहिंजी भेण खे चयो त तूं हिन वटि अचु पई, हिन खे पंहिंजी ॻाल्हियुनि में आण, हितां जे माहौल में आणीसि। ख़लीफ़ो ईअं चई उथियो, ख़लीफ़ो वियो। छोकिरीअ खे नेमत यादि पियो अचे त नेमत परेशान हूंदो, मूंखे ॻोल्हींदा हूंदा, उन्हनि खे का ख़बर बि कान त मां काॾे वियसि हली। उन राति छोकिरीअ खे बुखार थी पियो। बुखार जो थियुसि, न कुझु खाधई न पीतई, अॻई परेशान हुई, हाणे जो बुखार थियो त बुखार में हिन खाइण पीअण छॾे ॾिनो। हिन जो रंग जेको हुयो उहो रंग बि ईअं सम्झ ॼण फिको थींदो पियो वञे, ऐं जेका सूंहं ज़ाहिर आहे उन में बि फ़र्क़ु अची वियो। आख़िर ख़लीफ़े खे ॿुधायो, ख़लीफ़े खे ॿुधाइनि त बीमार थी पई आहे, खाइण पीअण छॾे ॾिनो अथई, कमज़ोर थी वई आहे। ख़लीफ़े पंहिंजा तबीब ऐं हकीम, जेके शाही हकीम ऐं तबीब हुया, ख़लीफ़े उहे मोकिलिया त जेतिरो जल्द थिए हिन जी बीमारीअ जो इलाजु कयो ऐं हिन खे जल्द सिहतयाब कयो। तबीबनि हकीमनि, हां बादशाह जा तबीब हुया, ज़ाहिर जहिड़ा तहिड़ा तबीब न हुया, जहिड़ा तहिड़ा हकीम न हुया। हुननि पंहिंजा वस कया, पर छोकिरीअ जो इलाजु सही न थी सघे। छोकिरीअ जो इलाजु सही न थी सघे। हुन जी तबियत में बहितरी जेका आहे सा
न अची सघी। अञा बि ॾींहों ॾींहुं ॻरंदी पई वई, मुंहुं मुहांडो रंग सूंहं उहा जेका सा ईअं सम्झो त अञा जीअं गुल मुरझाइजे ईअं ॼण उनजी थींदी पई वञे, सुञाणप में ई ॼण न पई अचे। हाणे इन दिलचस्प किसे जो बक़ाया हिसो इंशाअल्लाह सुभाणे।